अस्सलाम वालेकुम वेलकम टू गाइस माय न्यू व्लॉग। मुंहिंजी भेनर ऐं मुंहिंजी भाइरनि खे सुबुह जो सलाम। उमेद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदव। सो हीउ मुंहिंजो भाउ उमर जेको तयारु थी आयो जॉब लाइ ऐं मां बि हेठि लही आयुसि ऐं हीउ मूं पोखियो राति वणु ऐं हीउ मुंहिंजे घर जा नंढड़ा ॿार। सो फाइनली दोस्त हीला त मुंहिंजे कुकुड़ आना जेके मूं कढिया हाणे हिन खे वञी पचाए खाईंदुसि त मज़ो हूंदो। दोस्तो ॿारड़ी लाइफ वॾी मज़े जी हूंदी आहे, इंजॉय लाइफ हूंदी आहे। सो दोस्तो हींअर ई असांजे घर जेको आहे सो न्यू महिमान आयो, हीउ नंढड़ो जेको आहे सो फरड़ो। उन खां पोइ दोस्त मुंहिंजो आफ़्ताब वणपो पोखे, मां बि हिन सां गॾु हले वियुमि कुझु वण पोखणु। सो मां कढियो कुझु अंब जी चकी जेके मूंखे ज़रूरत हुई, मूं हुई पंहिंजी जेको आहे सो ज़मीन ते। उन खां पोइ दोस्तो मां वञी रहियो आहियां पंहिंजे गाह जे कम सां, छो त कपिड़ा ही सही न हुआ, इन लाइ मूं कपिड़ा जेको आहे सो कंदो आहे एक्सचेंज। हीअ छॾिया मूं कपिड़ा एक्सचेंज करे हाणे वञा थो गाह ते। उन खां मोटी पोइ निमाज़ जी तयारी बि थींदी। उन खां पोइ मां मोटी आयुमि पंहिंजे दोस्त फज़ल सुमरी जी दुकान ते। उते मां सोचियुमि त यार अकेले अकेले पीस खावां वॾो मज़ो हूंदो, पर ख़बर कहिड़े दोस्त हुई त साबिर पुॼी वियो। ऐं पोइ साबिर चयो यार मूंखे बि खाराए। मां यार दुकान तुंहिंजे भाउ तो खणी खा न खा खा पैसा ॾिजां मां हलां थो। पैसा ॾियां बाबा पुट बाणे जो दुकान आहे, बाणे वेठो बाबा तो खणी न पैसा मां तो को वठां मां हलां थो। हलो टाटा। उन खां पोइ मुलाक़ात थी मुंहिंजे पहिरीं प्यारे दोस्त अशरफ सुमरे सां। हीउ मूंसां गॾु पढ़ंदो हो, हाणे त अला मालिका फ़ौज में आहे ऐं मां हिते ई आहियां। दुआ कयो त मां बि कामयाबु थियां। उन खां पोइ आयो बीह नारो ॻोठ में त दोस्तनि चयो बीह खाराए। मां वरिता 30 जा बीह, 30 में खाधो 3 ॼणनि। ठीकु आहे दोस्तो, अॼु जेको आहे सो जुमे ॾींहुं वञा थो निमाज़ ते। निमाज़ जो टाइम जीअं ॼण थियो उन लाइ फ्रेश थियूं। तव्हां बि कोशिशि कयो निमाज़ क़ाइमु कयो, अलाह ते यकीन रखो। छॾे ॾियो इहे दुनियावी ॻाल्हियूं त हीअ शइ करण सां तव्हांखे जेको आहे सो कामयाबी मिलंदी। मां चवां सिर्फ़ु अलाह ते यकीन रखो ऐं चयो अलाह खे आई लव यू अलाह, तूं बि मूंसां प्यारु कंदो आहीं, मां बि तोसां प्यारु कंदो आहियां। असांजो मैच ते बनी नमो अली अदर बेल पगारा करो रांदो बार मां करो दले बेल पगारा। हां जी ईदगाह पुजण वारा आहियो। हां साम्हूं ही असांजी ईदगाह आहे ऐं असां मतिलबु वञंदा पिया। असां सां गॾु आहे न्याज़ अली ऐं हिन खां अलावा तानिश उर्फ़ फाइनली असां जेको आहे ईदगाह में पुॼी वियासीं। हिन महिल असांजी जेको आहे मैच स्टार्ट थींदी। साम्हूं ॾिसंदा पिया तव्हां मैच जा आसार। उन खां पोइ असांजी मैच थी स्टार्ट। बॉलिंग थो कराए न्याज़ ऐं रांदो खेॾे वॼा सुमरो वाह जो फोर हुयो, वरी बि स्कोर थो ठाहे। सलाम आहे हिन जी बेहयाई खे। हलो ख़ैर हुन त फोर हयो। वाह आउट दिया ने हे हिने बतख आउट कियो रे तितली आउट है। यस यस मुके अरे अरे बतख आ तो कबड्डी खेली तो खेल। हां हले 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 हल हल भी हल हल हल। उन खां पोइ दोस्त न्याज़ हयो बाल खे धक, बाल हले वियो ॿाहिरि। उन खां पोइ बैटमैन पाण आयो ॻोल्हणु, उन पाण लधो। असां त ख़ाली बीठा हुआसीं। बहरहाल असां कयूं था हिते रांदि खे ख़तमु, छो त ॿिए बि घर जा कमकार हुआ। इन जे करे असां ईंदासीं घर वापसी। वधीक नए व्लॉग सां असां मुलाक़ात थींदी। सो असां था कयूं पंहिंजे व्लॉग खे ख़तमु।
चल